जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं तालका रिपोर्टर आसिफ अली पीरज़ादो जी। रसूलाबाद भरिसां ॻोठ बंबरा में सिंध जे ॾाहे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अता मोहम्मद बंबरो जी ॿी वरसी क़ौमी कारकुननि एडवोकेट नूर मोहम्मद तुनियो, डॉक्टर नज़ीर खोखर, साजिद मंगरियो, उल्फत सहतोई ॿियनि जी अॻवानी में मल्हाई वई। वरसी में वॾे अंग में क़ौमी कारकुननि, शाइरनि ऐं अदीबनि शिरकत कई ऐं अॻवाननि पारां अता मोहम्मद बंबरो जी ॿी वरसी जे मौक़े ते मकाला ऐं शेर पढ़ी संदसि सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ कयल कावशुनि ऐं जिदोजहद ते खेसि भेटा पेश कई वई। उन मौक़े ते राग रंग जी महफ़िल पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाना कलाम ॻाए दाद हासिल कयो। ऐं हिकिड़ो दफ़ो ॿीहर तमामु दोस्तनि खे अॼु जे वरसीअ जे मौक़े ते अचण ते आउं भली कार चवां थो। तव्हां समूरनि जी महिरबानी।